कि वो आए और है। आज मैं आपको ज़मीन की तैयारी, खादों का इस्तेमाल, पानी का तरीका बताऊंगा कि अच्छी ज़मीन, अच्छा बीज और आपाशी के ज़रिए हम अच्छी पैदावार कैसे ले सकते हैं। अच्छी पैदावार से पहले हमें क्या अच्छी चीज़ लेनी चाहिए अच्छी पैदावार के लिए? बीज का इंतखाब अच्छा होना चाहिए। ऐसा बीज होना चाहिए जो सेहतमंद हो, जो ग्रेड शुदा हो। जैसे जैसे हम 21 नवंबर से लेकर 10 दिसंबर तक लेट शुरू पे जाएंगे तो उस टाइम हमें फीड एजिंग इजाफा करना पड़ता है। तो हमें अगर इम्पोर्ट करना पड़ेगा तो हमारा ज़मीन मारता जाएगा, और लोकल चूंकि ये मुस्तहकम है तो जमींदारों को अच्छे रेट इसके मिल रहे हैं, काश्त के रकबे में इजाफे कर रहे हैं। जैसी दूसरी कंपनियां भी जमींदारों की मदद कर रही हैं कि हम पैदावार बढ़ाएं, और वो बाकायदा लोगों को प्रोग्राम बना के दे रही है, पहले स्टेप पे ये, दूसरे स्टेप पे ये। आगे आप लोगों से बात करेंगे। अगर मसाइल की बात करें तो उनको कैसे उनका तदारुक करना है, उस पर हमारी टेक्निकल टीम आपसे बात करेगी। बाकी कुछ चीज़ें स्टैंडर्ड हैं जो उसके असरात हैं, लेकिन ये एक मसला है खपत के मुकाबले में कम मुल्क की पैदावार ताकि हम इम्पोर्ट ना कर सकें, हमें इम्पोर्ट करने की जरूरत ना पड़े। इंशाल्लाह ये सुठा प्रोग्राम आहिनि। एग्रीकल्चर एक्सटेंशन जे ताउन सां हमेशह ॿाहिरि वग़ैरह ये प्रोग्राम कंदा आहिनि। ॿाहिरि मीडिया प्रोग्राम तमामु मालूमाती हूंदा आहिनि ऐं तमामु स्टैंड वारियूं जेके आहिनि से प्रोडक्ट जेके आबाद में ॿुधाईंदा आहिनि। जदीद टेक्नोलॉजी जेका आहे सा उनजी जेका आहे सा आबादगारनि ताईं ट्रांसफ़र थिए थी, मालूमात थिए थी, जंहिंसां आबादगारनि खे तमामु सुठो फ़ाइदो थिए थो। ये जेके मालूमाती प्रोग्राम आहिनि साईं बिल्कुलु ॿाहिरि वारा हर साल कंदा आहिनि ऐं तक़रीबन असां हर साल हिन प्रोग्राम में ईंदा आहियूं ऐं हीअ ज़बरदस्त मालूमात ॾींदा आहिनि ऐं कणिक जे बारे में बि ऐं उण जे बारे में बि। हींअर जेको हीउ प्रोग्राम हले पियो जो कणिक जे बारे में आहे, हाणे हिन में जेको आहे हीअ इंफॉर्मेशन सॼी ॾियनि पिया असांखे। जी बायर क्राफ्ट साइंस जेको अॼु प्रोग्राम कयो आहे, हीउ हिकिड़ो वक़्ताइतो प्रोग्राम आहे आबादगारनि खे ॼाण ॾियण जे लाइ। हिते असां वटि जेके प्रोग्रेस आबादगार आहिनि उहे तक़रीबन जेको आहे 60 खां 70 मण फी एकड़ पैदावार खणनि पिया ऐं इहो आम आबादगार कोन पियो खणे। सो हिननि जेको आहे सो 400-500 ई आबादगारनि जी हिकिड़ी गैदरिंग करे ऐं आबादगारनि खे हीअ जेका ॼाण ॾियनि पिया। ऐं सम्झां थो हिन जो इनशाला आबादगारनि खे फ़ाइदो थींदो ऐं कणिक जी पैदावार में वाधारो ईंदो। सर ही जेको प्रोग्राम कयो आहे उहो दुनिया जी जेका लार्जेस्ट कंपनी आहे एग्रीकल्चर जी, बायर क्राफ्ट साइंस वारनि। अच्छा, असां वटि जेके बि आबादगार आहिनि उन में हक़ीक़त में ॼाण जी एॾी खोट आहे जो हू बहितर पैदावार खणी कोन पिया सघनि। उन जे लाइ अहिड़े प्रोग्राम जी हिन डिस्ट्रिक्ट सां गॾ में ज़रूरत हुई ऐं उहो सिहरो जेको आहे सो बायर क्राफ्ट साइंस पंहिंजे सिर ते खयों आहे ऐं अॼु हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम कयो अथनि जंहिंमें सॼे ज़िले जा जेके आहिनि से भला आबादगार जेके घुराया अथनि। ऐं हिन वक़्तु कणिक जी काई जी सीज़न हले पई, उन में ॼाण आबादगार खे हुअणु लाज़मी आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते असां हाणे सीड ट्रीटमेंट कोन पई थिए ऐं उन खां सवाइ जेके ॿिज आहिनि उन सुठनि ॿिज जो इंतिखाब कोन पियो थिए। त इन्हनि शयुनि जे बारे में या जड़ी बूटियूं जेके नुक़सानु कनि थियूं असांजे कणिक में, उन जे करे असां पैदावार सही कोन पिया कयूं। उन लाइ हिन हिकिड़ो प्रोग्राम जेको ॿाहिरि वारनि कयो आहे इहो बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं आउं उमेदु कयां थो त असांजा आबादगार जेको आहे अहिड़ा जेके तरबियती प्रोग्राम थींदा उन मां भरपूर लाभ हासिलु कंदा, भरपूर ॼाण हासिलु कंदा ऐं उन सां गॾो पंहिंजी पैदावार वधाए सघंदा। अस्सलामुअलैकुम साईं, मुंहिंजो नालो मोहम्मद ख़ान मरिया, रीजनल मैनेजर आहियां ॿाहिरि पाकिस्तान जो। जीअं त अॼु असां हिते शहदादपुर में आबादगार दोस्तनि जे लाइ हिकिड़ो ज़रई तरबियती प्रोग्राम रखियो आहे कणिक जी बहितर पैदावार वठण जे लाइ, ऐं प्रोग्राम जेको आहे उहो ॿाहिरि पाकिस्तान जे तरफ़ां आहे। त असां कोशिशि कई आहे पोखी खां वठी लाबारे ताईं जेके मसइला कणिक में अचनि था ज़मीनदार खे, उन्हनि जे बारे में ज़मीनदार खे ॼाण ॾिजे, वक़्ताइती ॼाण ॾिजे। तव्हां ॾिसो माशाअल्लाह असां एॾो सेमिनार 300 ज़मीनदार ऐं प्लस असांजा हेड ऑफिस जा दोस्त आया आहिनि जेके ॿुधाइनि पिया त ॿिज खे दवा लॻाए हमब्रे एक्सिल पोखियो बहितरी थींदी, गंदगाह खे एटलांटिस सां कंट्रोल कयो ऐं उनजा जेके ख़ुराकी जुज़ा आहिनि उहे जेको आहे नटियो ऐं प्लस जेको आहे एम्बिशन सां मिलाए कंदा त इनशाला उन्हनि जी बहितरीनु पैदावार थींदी। सो हिकिड़ो ही इंफॉर्मेशन या ॼाण ॾियण जो हिकिड़ो सिलसिलो आहे। असां कोशिशि कई आहे शहदादपुर में, न रुगो हिते शहदादपुर जा दोस्त आहिनि बल्कि हिते सांगड़, नवाबशाह, टंडोवाला यार, हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास जा आबादगार बि आयल आहिनि। त उमेदु आहे त हीउ प्रोग्राम आबादगारनि जे लाइ मुखिया साबित थींदो।